में कम कयूं, पर हाणे हुन अल्टा पल्टा ॻाल्हियूं अजीब आहिनि। जेॾी महिल चइनि वोटनि जी इलेक्शन जी ॻाल्हि आई त मूं चयो तनज़ीम ख़ातिर सोचियो। हुन यकदमि चयो छाजी तनज़ीम? उहे माण्हू मुनसब कया विया आहिनि, थी सघे मूंखे तकलीफ़ न अचे, थी सघे तव्हांखे न अचे, कंहिं दोस्तनि खे सिंध में अचे। पोइ त सभु असां कंहिंखे चवंदासीं, मर्कज़ी सदर, मर्कज़ी काबीना, मर्कज़ जा दोस्त, साईं इंडस्ट्री ज़ुल्म करे छॾियो, फलाणे ज़ुल्म करे छॾियो, अचो सभई गॾिजी वियूं, अचो कुझु कयूं। असल ॻाल्हि इहा आहे त वर्किंग कमेटी या इदारनि वर्किंग कमेटी खे बि छॾियो, हीउ त असांजो इदारो आहे, वर्किंग कमेटी आहे, पर कंहिं टाइम में साईं इंतज़ार साहिब मुशावरती काउंसिल ठाही हुई, जंहिं मुशावरती काउंसिल में साईं सिकंदर जतोई साहिबु हुयो। उन मुशावरती काउंसिल जे इजलास घुराया वेंदा हुआ, उन मुशावरती काउंसिल में बि सलाहूं कयूं वेंदियूं हुयूं। हिकिड़ी कंहिं बि ॻाल्हि ते दोस्तनि खे बीहणु खपे ऐं उहा लाइन मर्कज़ खे वठणु खपे। जेकर अॼु ही इजलास इहो फ़ैसिलो थो करे त इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट जी का बि मनमानी क़बूल न आहे, इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट पाण मुरादो जेकर हिकिड़ा कामोरा आहिनि इंडस्ट्री डिपार्टमेंट जा, उहे छा थींदा आहिनि? उहे केरु थींदा आहिनि जेके असांजे पाण मुरादो सोकाल्ड कराइण, पाण मुरादो अदालतुनि ऐं कोर्टुनि में वञण। हिकिड़े आम उस्ताद खे, मां चाहियां जे मीरपुर कास डिवीज़न में वेठा आहियूं, हितां जे दोस्तनि खे बि हिकिड़ी कोर्ट करणु खपे, लाड़काणे डिवीज़न खे बि हिकिड़ी कोर्ट करणु खपे, असांखे बि हिकिड़ी कोर्ट करणु खपे। असां छो न सॼा हिकु हिकु माण्हू सभिनी खे मिले, 6 माण्हू छो? इहा 4 माण्हू जी गारंटी आहे छा? साईं मुख्तार जी गारंटी आहे छा? असांखे मोहम्मद जी अॻु में गारंटी आहे छा? 6 माण्हू छो? 20 माण्हू ज़िलनि जा हुजनि, मॉनिटरिंग में 20 माण्हू हुजनि, इलेक्शन कमेटी में हर कंहिंखे हिकिड़ो माण्हू मिले। या त इहो रिवाज़ु हिकिड़ो तनज़ीम में पइजी वेंदो जेका दोस्तनि शुरूआति कई आहे, ऐं यकीनन इहा शुरूआति जेका थी आहे इहा पंहिंजे मफ़ाद लाइ आहे। जॾहिं पंहिंजो मफ़ाद हासिल करण जे लाइ शुरूआति कबी आहे, उन लफ़्ज़ में सभु ईंदा आहिनि। इहो पंहिंजो मफ़ाद आहे ज़ाती, असां नथा निकिरूं, साईं अब्दुल जब्बार खोसरो थो निकिरे, साईं ममदाद नथो निकिरे, साईं हाजी साहब नथो निकिरे। तनज़ीम जो दर्द भिटशा में न हुयो, तनज़ीम जो दर्द 3 साल न हुयो, तनज़ीम जो दर्द उन वक़्तु न आहे जॾहिं महिल गुलाम सुकुमार कार थो ॾिए इंस्पेक्टर जी, ऐं जेॾी महिल मर्कज़ी सदर या ज़िलनि जा सदर जेॾी महिल गॾिजी निकिरनि था। तनज़ीम जो दर्द इलेक्शन जे टाइम में जागे थो। इहे सिर्फ़ु मफ़ाद आहिनि, ऐं असांखे, तव्हांखे, सभिनी खे या अॻियां जेके असांजा दोस्त आहिनि, आउं इन स्टेज तां उन्हनि खे बि इहो पैगाम ॾींदुसि, ख़ुदारा तनज़ीम ते, उस्तादनि ते, पाण ते, पेंडल ते, प्राइमरी उस्ताद ते तव्हां रहम कयो। तव्हां उहे सभु हदूं उरागे विया आहियो जेकी पेंडल जे अॻु में असां ॾिसंदा हुआसीं। ही साॻी सागर जी सरज़मीन आहे, ही साॻो सागर ज़िलो आहे जंहिं साईं इंतज़ार चंदरी साहिब जे टाइम में इलेक्शन कमेटी चूंडी हुई। उन वक़्तु साईं इंतज़ार सां 10 या 12 ज़िला हुआ, पर वर्किंग कमेटी में अक्सरियत साईं लियाकत दीदा रफ़ीक साहिब जी हुई। असांजी इलेक्शन कमेटी चूंडी वई। साईं इंतज़ार साहिब उन वक़्तु इलेक्शन कमेटी क़बूल न कई हुई, पर अॻिते हली साईं अब्दुल जब्बार जो वेठो आहे ज़िले जो शायदि साईं इब्राहिम चकराणी हुयो, दोस्तनि इलेक्शन कमेटी सां मीटिंगूं कयूं। साईं रफ़ीक जनाब चयो असां इलेक्शन कमेटी चूंडे छॾी आहे, तव्हां इलेक्शन कमेटी सां मीटिंग कयो। नवाबशाह ज़िले जा दोस्त वेठा आहिनि, साईं साहिब में अॼु मौजूदु न आहे,
साईं सालिम जॾहिं मौजूदु हुजे हा साईं सालिम खे आउं यादि ॾियारियां हा न त आउं हितां यादि थो ॾियारियां साईं सालिम जॾहिं साईं इंतज़ार सां गॾिजी ईंदो हो जॾहिं इलेक्शन कमेटी में आयो त हिकु ॾींहुं मूंखे आयतूं ॾियूं हुयूं ही आयतूं खणी ऐं हिन मथे ते रखी हिन आयतुनि जो कसम ठही इलेक्शन साफ़ शफ़ाफ़ कराइजां तूं कंहिंजी धुर न आई असां तोखे क़बूल कयो आहे तुंहिंजी इलेक्शन कमेटी खे क़बूल कयो आहे ऐं असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं गॾु हूंदासीं जंहिं शइ जो मूंखे को दुख न थियो ऐं असां इलेक्शन करायूं ऐं अवां ॾिठो आख़िर ताईं इलेक्शन जा नतीजा क़बूल थिया जेकॾहिं अव्हांखे इलेक्शन कमेटी खां को तफ़सीलात आहिनि त हाजी अशरफ जी इलेक्शन कमेटी जेका इलेक्शन कमेटी मौजूदु आहे तव्हां उन सां वेहो आउं वॾे वाक्य चवां थो सिर्फ़ु हिकु ई माण्हू ते एतिराज़ हुयो उहो हुयो साईं अमाना खान ॿाहिरि सिर्फ़ु उन हिक ते जेकॾहिं अॼु साईं सिकंदर असांजो भाउ आहे असांजे साम्हूं वेहे जेकॾहिं आउं चवांसि इहा ॻाल्हि न आहे ग़लति आहे साईं भली मञे या न मञे उहा उनजी मर्ज़ी आहे लेकिन साईं हर वक़्तु जिते चवंदो हुयो या साईं शफ़ी साहिबु बयानु हलाईंदो हुयो इहे बयानु हलाईंदो हो त अमाना खान खे न को राति जी ख़बर आहे न को ॾींहं जी ख़बर आहे पर उन वक़्तु बि आउं दिफ़ा थो कयां हिन वक़्तु बि आउं दिफ़ा थो कयां हिन वक़्तु बि आउं चवां थो अमाना खान जेकॾहिं गुलाम सुलमान जो अज़ीज़ हुयो ज़ात वारो हुयो तव्हां उन करे तनक़ीद कई हुई इहो ग़लति हुयो अॻु में बि असां वटि काफ़ी अहिड़ा माण्हू आया आहिनि मूंसां गॾु साईं शरीफ़ मगवान साहिबु हुयो उन ते आङुर खजंदी हुई उहो दुनिया छॾे वियो आहे उन खां बैदि में काफ़ी माण्हू ॿिया पिणु ईंदा हुआ तव्हां फ़र्क़नि सां ॻाल्हाए सघो था उन्हनि माण्हुनि खे चई सघो था अॼु साॻियो साईं सिकंदर सिंह अमाना जी तारीफ़ पियो करे माना जेकॾहिं असां हिन कैंप में आहियूं भला आहियूं जे हुन कैंप में आहियूं ख़राबु आहियूं केॾी महिल होॾे आहियूं केॾी महिल होॾे आहियूं पर आउं इहो चवंदो आहियां त पेटियल नेता खे